सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु अहिड़ी एप्लीकेशन के बारे में जेका तव्हांखे फ़क़ति 1 मिनट में पूरो स्टेटस ठाहे ॾींदी, जंहिंमें सिर्फ़ु तव्हांखे 8 फ़ोटू ऐड करणा आहिनि ऐं बाद में टेक्स्ट ऐं सॉन्ग उहो पाण लॻाए तव्हांखे स्टेटस मुकमल ठाहे ॾींदी। हिन वीडियो जे लाइ अदा शाज़ली मेमण चयो वीडियो शुरू कयूं था। पहिरीं तव्हां प्ले स्टोर ते अचो ऐं ट्रेंडिंग में वञो त हीअ एप्लीकेशन 6 नंबर ते ट्रेंडिंग में आहे। हिन जो नालो आहे माय फोटो लिरिसल स्टेटस वीडियो मेकर विथ म्यूज़िक। इनखे इंस्टॉल कयो, मूं ऑलरेडी इंस्टॉल करे रखियो आहे। इनखे जीअं असां ओपन कंदासीं हिते तव्हां स्टार्ट ते क्लिक कयो, को वीडियो क्रिएट ते क्लिक कयो ऐं एड खे कटियो ऐं हिते कुछ फ़ोटू खणो, मसलन 8 फ़ोटू असांखे खणणा आहिनि। टोटल तव्हांखे ॾेखारण खां बिना 8 फ़ोटू खणी थो वठां। ओके, 8 फ़ोटो खणी चुको आहियां ऐं हिते जीअं तव्हां क्लिक कंदो यस ते त तव्हां हिते ॾिसी सघो था हर फ़ोटो जे मथां हिकु पेन जो आइकन आहे। हिन पेन जे आइकन ते क्लिक करे तव्हां हुन फ़ोटो खे क्रॉप करे सघो था, हिन फ़ोटो खे ठाहे सघो था, ते इफेक्ट वग़ैरह ऐड करे सघो था। हुन फ़ोटो में ब्राइटनेस वधाए घटाए सघो था। हुन खां अलावा ॿिया काफ़ी सारा फीचर तव्हांखे मिली वेंदा। ॾिसो काफ़ी सारा फीचर आहिनि हिते। जेकॾहिं तव्हां टेक्स्ट लिखणु चाहियो, पंहिंजो नालो वग़ैरह त लिखी सघो था आसानी सां। ऐं हुनखे हीउ ॾिसो मुंहिंजे साम्हूं अची वियो ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांखे ॿिया काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा, जिन में ड्रॉ आहे, रोटेशन आहे, स्टिकर आहिनि, उन खां अलावा इफेक्ट आहे, फ्रेम आहे, ॿिया काफ़ी सारा ऑप्शन आहिनि। बहरहाल असां यस ते क्लिक कंदासीं। हिकु भेरो ॿीहर यस ते क्लिक कंदासीं ऐं उन खां पोइ वरी तव्हांखे को फ़ोटो एडिट करिणो आहे त करे सघो था। यस ते क्लिक कयो, हिते हिकु एड ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ इंटरनेट हुअणु लाज़मी आहे, जीअं तव्हां उहे गाना वग़ैरह सर्च करे सघो। हिते तव्हांखे सभु फ्री वारा गाना मिलंदा, क्रिएटिव कॉमन वारा, जिन ते कॉपीराइट कोन ईंदो आहे तक़रीबन। कुझु ते कॉपीराइट थी सघे थो अची बि वञे। बहरहाल पहिरियों तव्हां उहो यूज़ कयो जेको तव्हां यूट्यूब ते फिल्टर करे ॾिसो था। कुझु लोडिंग पियो करे, छाजे करे? ओके, हिते आउं गानो को सर्च करे थो वठां। हिते काफ़ी सारा गाना पिया आहिनि। बहरहाल तेरा मेरा साथ न, तेरे संग यारा अची वियो, तेरे संग यारा। हिन ते क्लिक कयो, हे अची वियो तव्हांजे साम्हूं। मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿुधी रहिया हूंदा, जेकॾहिं तव्हां नथा ॿुधी सघो मसइलो न आहे, एड था करे वठूं। तव्हांजे साम्हूं स्टेटस तयारु थी वियो ऐं हिते कुझु ऑप्शन तव्हांखे मिलंदा। तव्हां फ़ॉन्ट चेंज करे सघो था, हुनजो कहिड़ो स्टाइल हुजे। उन खां अलावा हिते तव्हांखे ॿियो ऑप्शन मिलंदो, तव्हां उन अखरनि जो कलर चूंडे सघो था। मसलन मूं साओ रखियो आहे, इन करे जो जीअं असां हुनजो काइनी मास्टर में अखरनि जो रंग बदिलाए सघूं, या को बि तव्हां कलर रखी सघो था। ऐं मुख़्तलिफ़ स्टाइल तव्हां रखी सघो था। हिते वधीक तव्हांखे सेटिंग ॾिनी वई आहे, अखर वॾा हुजनि, नंढा हुजनि, कैपिटल हुजनि या नंढा हुजनि। उन खां अलावा हिते तव्हांखे थेम मिलंदी, का बि थेम तव्हां रखी सघो था। ओके, हिते जीअं यस जो बटण आहे, हिते तव्हां क्लिक करे वठो। हिते एड आहे, एड ख़तमु थी वियो। हीअ वीडियो अदा शाज़ली मेमण जे चवण ते ठाहियो वियो आहे। जेकॾहिं तव्हां हुनजो चैनल न आहे ॾिठो त शाज़ली मेमण लिखी सर्च कयो, या लिंक तव्हांखे फस्ट कमेंट ते मिली वेंदो। ओके, हिते तव्हां को टाइटल लिखो, जीअं मसलन माय स्टेटस। ओके, हीअ कुझु देरि वठंदो। त हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदी ऐं वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। ऐं जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई, वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो, तव्हांखे काफ़ी कम वारी वीडियो मिली वेंदी। त हीअ दोस्तो तयारु थी चुकी आहे।
मां मिलियां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।